पंहिंजा हे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट। जी हाँ दोस्तो, नई अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु जी कहाणी छा थियण वारी आहे। छो सांवल वञी रिश्तो घुरियो, सांवल खां रिश्तो वञी घुरियो चाकर, छाजे करे, छा एतिरो जल्दी ठही आहे एतिरी जल्दी में। दोस्तो इन वीडियो आख़िर ताईं ॾिसी थी सघे तो दासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल मसइलो इहो आहे त अचण वारा एपिसोड उहे धमाकेदार थियण वारा आहिनि। इहो सांवल पंहिंजे भाउ जे लाइ जेको रावल जे लाइ रिश्तो घुरी रहियो हूंदो आहे, पंहिंजे लाइ न। बहरहाल थी सघे थो फिरी गिरी इहा जेका सांवल जी जेका भेण आहे इहा चाकर ख़ान जेको रिश्तो घुरी रहियो आहे रावल लाइ, भाउ लाइ, मतां हू पंहिंजे लाइ बाद में इन खे पाण खे मिली वञे, उन्हनि जो इश्क छितो थी वञे। छो त इहा हीरोइन इहा ई आहे, इहा चाकर ख़ान सां ई शादी कंदी जेका सांवल जी भेण आहे। ऐं होॾां सौट जेका सिक वारा पाण में रिश्तनि ते विढ़नि था, इन्हनि खे बि पाण में लॻी वई आहे, पइजी वई आहे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे तो दासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह असां बर वक़्तु तव्हांखे ॾींदा रहंदा आहियूं ऐं व्हाट्सअप ग्रुपनि में बि लिंक शेयर कंदा चैनल जी।